ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पेट्रोल की क़ीमत में 10 रुपया 20 पैसा फी लीटर घटिताई कई वई आहे। जॾहिं त डीज़ल की क़ीमत में 2 रुपया 33 पैसा फी लीटर घटिताई कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म ऑफिस खां इहो चयो वियो आहे त पेट्रोल जी नई क़ीमत में 10 रुपया 20 पैसा फी लीटर घटिताई, जॾहिं त डीज़ल की क़ीमत में 2 रुपया 33 पैसा फी लीटर घटिताई कई वई आहे। वाज़े रहे त 1 जून ते हुकूमत पारां पेट्रोल की क़ीमत में 4 रुपया 74 पैसा, जॾहिं त डीज़ल की क़ीमत में 3 रुपया 86 पैसा फी लीटर घटिताई कई वई हुई, जॾहिं त हाणे पेट्रोल की क़ीमत मजमूई तौर ते 35 रुपया आवाम खे रिलीफ मिली चुको आहे। पेट्रोल की नई क़ीमत जेका आहे, पेट्रोल की क़ीमत में 10 रुपया 20 पैसा फी लीटर घटिताई कई वई आहे। पेट्रोल की क़ीमत में 10 रुपया 20 पैसा फी लीटर घटिताई जो ऐलान किया वियो आहे।